अस्सलाम वालेकुम ट्राइवल व्लॉगर में खुश आमदीद। असां अॼु ट्राइवल करे पता आहियूं ज़करिया खोसो असांजो प्यारो दोस्त आहे जेको ॾुखनि सुखनि जो साथी भाई असांजो ऐं हिकु बहितरीनु दोस्त आहे ऐं हुनजा असांजा वॾा अहसान बि आहिनि। अॼु हुन संगत जी दावत कई आहे। अॼु हुन जी दावत में शिरकत चाहे हुन क्रिकेट टीम जी हुन दावत रखी आहे ऐं हीअ असांजी ख़िदमत करे रहियो आहे। हलूं था तव्हांखे हुनजो खाधो ॾेखारियूं था केतिरो हुन ख़र्च कयो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। ज़करिया खोसो बदरीन शोरूम वारो आफ्ताब ख्वाजा जे शोरूम ते जेको आहे पार्टनर आहे हुनजी दावत हुई अॼु। बहितरीनु शख़्स आहे हिकिड़ो ऐं बहितरीनु हिकिड़ो दोस्त बि आहे, भाउ बि आहे, दोस्त बि आहे। वॾाई हुन में बिल्कुलु कोन्हे, इन करे हुन जी दावत हुई अॼु असां